अस्सलाम वालेकुम। सिंध जी मुकम्मल मालूमात तव्हांखे इन वीडियो ते ॾींदासीं। चैनल ते नया आहियो तो चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सिंध जी मुकम्मल मालूमात असां हिन चैनल ते वीडियो अपलोड कंदा आहियूं। सब खां पहिरियां मौसम जी ॻाल्हि कयूं कराची जी, त कराची में हिन वक़्तु मौसम साफ़ आहे। अचण वारनि 3 तारीख़ ताईं हल्का बादल हूंदा, किथे किथे हल्की बारिश हूंदी, ख़ासि इम्कानात न हूंदा। उन खां पोइ ॻाल्हि कयूं हैदराबाद विचोली सिंध जी, विचोली सिंध में मौसम ख़ुश्क हूंदो, किननि किननि इलाइक़नि में बादल हूंदा। बारिश जा फ़िलहाल अचण वारनि ॾींहंनि में 3 तारीख़ ताईं फ़िलहाल इम्कानात नज़र न पिया अचनि। ऐं थरपारकर जा जेके इलाइक़ा आया आहिनि उन्हनि में बि फ़िलहाल बारिश जा को बि इम्कानात नज़र न पिया अचनि। हल्की बादल थी सघनि था। ऐं उन खां पोइ ॻाल्हि कयूं उत्तर सिंध जी, जैकमाबाद, घोटकी, कशमोर, लाड़काणा, शादाद कोट, सखर, इन्हनि इलाइक़नि में मौसम ख़ुश्क हूंदो, किननि किननि इलाइक़नि में बादल हूंदा। ऐं इन्हनि इलाइक़नि में गर्मी जो बि ज़ोर ॾींहुं ब ॾींहुं इज़ाफ़ो हूंदो। अचण वारनि सिंध में मौसम जा फ़िलहाल को बि इम्कानात 3 तारीख़ ताईं नज़र न पिया अचनि।